अदी अॼु मुझे नज़र न पियो अचे। चयाई पे त ज़मीननि तां चक्कर लॻायो थो अचां, बनी ते छो वियो आहे? ॿाहिरि त वारी पई थी उॾामे। पर आसरो ऐं उमीद त आहे न दा। बनीअ खे त मुजेरी पंहिंजी माउ वांगुरु सम्झंदो आहे, हुन करे हुनखे मुंहुं ॾेखारण लाइ मुजेरी रोज़ निकिरी वेंदो आहे। इन ई उमीद ते त हिकु ॾींहुं वस थींदी ऐं इहा ई ज़मीन असांजे पेट जी बुख उझाईंदी। बेशक अदी बेशक। जेकर साहब खे ख़बर पहुची वई त मूंसां दुश्मनी हले पई, पोइ हितां जवाब ॾेई छॾींदा। मां मंडम ऐं साहब खे कुझु बि न ॿुधाईंदुसि, न त ही कमु बि हलियो वेंदो। पोइ ॿिए हंधि कमु मिले अलाए न मिले का बि ख़बर न आहे। इन जे करे न साहब खे ॿुधाईंदुसि न मंडम खे ॿुधाईंदुसि त मूंसां दुश्मनी थी हले। वरी काॾे पियो वञी? वञा थो बेबल, उतां अॻिते ॿियो केॾे थो वञा? वञा को टाड़ो फटा घणो कुझु कचर बचर कयूं, वांद वेही बोर थी पियो आहियां। हाय हाय, इन खां सुठो को अल्लाह जो ज़िक्र कयो। डाड़ फटाको त आणो। ॾाढी मां उदासी त हिननि घरनि मथां वाइरो करे वियो आहे। हा दी, तूं सही पई चईं। सोप सीरियल मोहब्बतुनि जो माग तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।